तव्हांखे अपडेट कयूं अहम ख़बर आहे जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल। एडिशनल डायरेक्टर मोहम्मद उस्मान जागीरानीअ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। FIR में नामज़द समूरनि जवाबदारनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। ज़रई तौसीक़ खाते जे DG खे रिपोर्ट ॾियण लाइ चयो वियो आहे। सेक्रेटरी ज़राअत जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे हैदराबाद खां जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ थियो आहे। ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। एडिशनल डायरेक्टर मोहम्मद उस्मान जागीरानीअ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में नामज़द समूरनि जवाबदारनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। ज़रई तौसीक़ खाते जे DG खे रिपोर्ट ॾियण लाइ चयो आहे। सेक्रेटरी ज़राअत जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे हैदराबाद खां जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ थियो आहे। ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे एडिशनल डायरेक्टर मोहम्मद उस्मान जागीरानी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। FIR में नामज़द समूरनि जवाबदारनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। ज़रई तौसीक़ खाते जे DG खे रिपोर्ट ॾियण लाइ चयो आहे। सेक्रेटरी ज़राअत जो इहो चवणु आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। हैदराबाद मां जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल। एडिशनल डायरेक्टर मोहम्मद उस्मान जागीरानी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ थियो आहे। ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। एडिशनल डायरेक्टर मोहम्मद उस्मान जागीरानीअ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। FIR में नामज़द समूरनि जवाबदारनि खे हर सूरत में गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। ज़रई तौसीक़ खाते जे DG खे रिपोर्ट ॾियण लाइ चयो आहे। सेक्रेटरी ज़राअत जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जाली भाण कंपनी हलण जो इंकशाफ थियो आहे। ज़रई तौसीक़ खाते जे ॿिनि ऑफिसरनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मुबीन मक्सी खां। मुबीन अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, ये कुछ ॾींहं अॻु ज़राई तौसीक़ खाते जे अमलदारनि पारां नूरियाबाद वारे इलाइक़े में जेको आहे जाली भाण ठाहिण जी फैक्ट्री आहे उन ते छापो आयो। जंहिंखां पोइ जेको आहे सो डायरेक्टर हुयो मोहम्मद उस्मान जागीरानी उन पारां इहो चयो वियो त जेको ज़राई तौसीक़ खाते जो डायरेक्टर जनरल ऐं उनजा जेके फ्रंट मैन आहिनि उहे जेके आहिनि से ज़राई तौसीक़ खाते जे जाली सर्टिफिकेट ते जेके जाली भाण हलाए रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाय उनखे बचाए रहिया आहिनि। हिननि जेको आहे सो एडिशनल डायरेक्टर उस्मान जागीरानी जी दावा हुई त हुन जेको आहे सो हिन ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे। पर जेके ज़राई तौसीक़ खाते जा आला अमलदार आहिनि उहे खेसि रोकनि पिया। उनखां पोइ अॼु जेको आहे सो इहो मामिलो साम्हूं आयो आहे त मोहम्मद उस्मान जागीरानी जेको एडिशनल डायरेक्टर आहे जामशोर ज़िले में ज़राई तौसीक़ खाते जो उन पारां नूरियाबाद थाणे ते केस दाख़िल करायो वियो आहे। जंहिंमें ॼाणायो वियो आहे त ज़राई तौसीक़ खाते जे जाली सर्टिफिकेट ते जेका जाली भाण ठाहिण जी कंपनी आहे उहा हलाई पई वञे। जेको किसान कंपनी नाले किसान कंपनी जो जेको मालिक आहे शहज़ाद उन पारां जेको आहे कंपनी हलाई पई वञे। पर उन सां गॾो गॾु जेके ज़राई तौसीक़ खाते जी डायरेक्टर जनरल जा जेके वेझा रहंदड़ ऑफिसर आहिनि शंकरलाल तालिब जेको DPP आहे ऐं ॿियो बशीर पीरज़ादो उहे ॿई जेके आहिनि से गॾिजी उनजी मिली भगत सां जेका जाली कंपनी हलाई पई वञे ऐं टिनी ॼणनि खे जेको FIR में नामज़द कयो वियो आहे। इन वल कोशिशि कईसीं त SHO नूरियाबाद नेक मोहम्मद खोसे जो मौक़ो साम्हूं अची सघे। SHO खोसे ॿुधायो त FIR में ॼाणायल जेके टे जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी हर सूरत में कई वेंदी छाकाणि जेके ज़राई भाण आहे उहो जेको आहे सो विकिरो करे ज़राअत खे नुक़सानु रसायो पियो वञे। सेक्रेटरी ज़राअत मोहम्मद रफ़ीक बुल्डे सां असांजी ॻाल्हि ॿोल कई उन इहो चयो त जेको आहे सो ज़राई तौसीक़ खाते जे डायरेक्टर जनरल खे मूं इहा हिदायत कई आहे त जेके माण्हू हिन में मुलविस आहिनि उहो रिपोर्ट में ॼाणायो वञे। ऐं ॿिए पासे हिन चयो त जेकॾहिं किथे बि इहो लॻो त डायरेक्टर जनरल जेको आहे सो पंहिंजे कंहिं माण्हुनि खे बचाए रहियो आहे त हू जेके आहिनि से जेका क्वायरी आहे उहा कंहिं ॿिए ऐं ॿाहिरिएं अफ़सर खां कराईंदा। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मुबीन अपडेट करण लाइ।